नाज़रीन, शहीद बेनज़ीर आबाद बेरो टाइम से गड आऊँ जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकली इन वक्त असां तालके काज़ी अहमद जे लुंडकी माइनर मलवाल माइनर ऐं जेकी ॿियूं शाखूं आहिनि उन में पाणी जी गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी हथरादू खोट पैदा थियल आहे ऐं हितां जा आबादगार गुज़िरियल 20 सालनि खां वठी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिननि एहतिजाज कया आहिनि, रोड ब्लॉक कया आहिनि, मुज़ाहरा कया आहिनि, पर कुछ वक्त लाइ जेके आपाशी खाते जा करप्ट अमलदार आहिनि उहे पाणी छॾींदा ऐं उन खां पोइ वरी उनजो पाणी बंदि करे छॾींदा। ऐं हितां जे जेके इलाइक़े वासी आहिनि उहे जेके 100 एकड़ जा ज़मीन जा मालिक आहिनि उहे फ़ाक़ा कशी कढण ते मजबूर थी विया आहिनि, पर उनजे बावजूदि उहा आपाशी खाते जो अमलो हिन खे पाणी ॾियण लाइ तयारु न आहे। हिन टिनी शाखनि जा आबादगार जेके आहिनि हिन वक़्तु बि जेको आहे सरापा एहतिजाज बणियल आहे। हिननि क़ौमी शाहराह ते जेको आहे सो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, रैली कढी आहे ऐं हीअ टिनी शाखुनि जा गॾियल हिकिड़ी जेकी एक्शन कमेटी ठही वई आहे उन हवाले सां हीअ एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन खे पाणी छो नथो ॾिनो वञे ऐं केतिरा जेके आबादगार हारी आहिनि उहे जेके मुतासिर आहिनि। छो एहतिजाज कयो आहे? घणनि शाखनि जा हिते आबादगार ऐं हारी आहिनि? साईं, तक़रीबन तालके काज़ी अहमद जूं जेके बि शाखूं आहिनि उन्हनि जी पुछड़ी 20-25 सालनि खां घेराबंद रही आहे। हींअर असांजे एहतिजाज करण जो जेको मक़सदु आहे जंहिंमें दौलतपुर शाखा आहे, लुंडकी आहे, कोरकाइम आहे, मलवा शाखा आहे, मीर रुकण आहे, जेके बि शाखूं आहिनि उनजी पुछड़ी टेल कोन थी करे ऐं पुछड़ी में पाणी न हुजण जो सबबु जेके राशि अमलदार आहिनि उन्हनि जो कारण आहे हिते रुश्वत वरिती वञे थी। लख खां 1.5 लख फी वाटर मुक़ररु थियल आहे, उन जे करे असांजे हिसे जो पाणी मथे विकिरो थिए थो ऐं असां हमेशह 5-6 सालनि खां सरापा एहतिजाज रहिया आहियूं। जॾहिं आला अख़्तियारनि जा दरवाज़ा खड़कायूं था ऐं का आला क़यादत नोटिस वठे थी त महीने ॿिनि लाइ पाणी अचे थो, वरी यूनियन जी आड़ में जेके पुराणा 30 सालनि खां मुक़ररु दारोगा बेलदार या इरिगेशन अमलो आहे उहो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे रखराए। वरी तव्हां गुज़िरियल केतिरनि अरसनि खां वठी जेको आहे सो एहतिजाज पिया कयो, पोइ इन जो को खड़तेल निकिरे थो? साईं, खड़तेल पहिरियां एहतिजाज कयोसीं, 73 ॾींहं असां बुख हड़ताल कई। उन खां पोइ पीपल्स पार्टी जी आला क़यादत अॻूणे MP साईं फसी अहमद शाह ऐं कोर चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब नोटिस वरितो, शाख पकी थी। इंजीनियर तारकेर साहब आयो हुयो, 3 महीना पाणी मुसलसिल पुछड़ी में टेल थियो ऐं पोइ कुझु राशि अमलदारनि जे करे जेको आहे हींअर इफ़्तिखार। घणी ज़मीन मुतासिर थी? साईं, मां त चवां थो लख खां मथे आहे। फी शाख ते 40 खां 45 हज़ार, दौलतपुर ते 80 हज़ार एकड़ आहे, लुंडकी ते 30 हज़ार एकड़ आहे, कोर काइम ते जेका हुनजी सपोर्टेड आहे उन ते 25-30 हज़ार एकड़ ज़मीन आहे जेका मुसलसिल घेराबाद आहे। उतां जो पाणी खारो आहे, पीअण लाइ पाणी कोन्हे। सेंके जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहियूं। हमेशह एहतिजाज बि कयूं था, आला क़यादत खे ॿुधायूं बि था ऐं एहतिजाजनि में ई रहिया आहियूं। पाणी असांखे मुसलसिल न मिलियो। साईं, अॼु असांजो इहो मुतालबो आहे त असांखे पुछड़ीअ में पाणी कोन थो मिले। हिते कुझु राशि अमलदार जेके आहिनि उहे पैसनि एवज़ बासर माण्हुनि खे पाणी खपाइनि था ऐं असांजी पुछड़ी सुके पई। 30 सालनि खां असीं मुसलसल एहतिजाज कयूं था। वक़्ती आरज़ी तौरु पाणी असांखे मिले थो, एहतिजाज कयूं था। जेकॾहिं असांजा एहतिजाज बंदि था थियनि त वरी असांजो पाणी माना रोकियो थो वञे ऐं असांजो इहो मुतालबो आहे बाला ऑफिसरनि खां त असांखे जेको आहे सो पाणी मुहैया कयो वञे। जीअं जेको आहे सो आबादगारनि मां दौलतपुर में इहो छो मसइलो आहे? काज़ी अहमद में ॿियनि तालुकनि में त एतिरो मसइलो न आहे। साईं, दौलतपुर तक़रीबन 30-35 सालनि खां वठी जेका सुकी पई आहे, पाणी कोन्हे को। ऐं असां अॻे साल में 2 साल पहिरियां जेको असां 73 ॾियारा जेको बुख हड़ताल कईसीं, असांखे पाणी साल सुठो मिलियो। वरी हाणे 6 महीननि खां वठी असां वटि पाणी कोन्हे। जेको असां वणनि जो फसल, सारियुनि जो कमनि त सभु सुके पियो। खटे केरु थो भला इलेक्शन में? साईं, ज़ाहिरी आहे उहो कंहिंखां लिकल कोन्हे। 40 खानमंद ॾारी ऐं जेको आहे सो 214 ते साईं मीर शाह आहे। ज़ाहिर आहे उन्हनि खे ई माण्हुनि चूंडियो आहे त उन्हनि जी बि ज़िम्मेवारी थिए थी। उहे पुछा करणु आया अथव त पाणी अथव कोन अथव? न साईं, कॾहिं बि कोन। कंहिं जॾहिं वोट थींदा आहिनि पोइ ईंदा आहिनि? पोइ साईं ज़रूरु, पोइ त धूड़ में बि गाॾियूं दुफ़ थी वेंदियूं आहिनि। हा न, बाबा पोइ धूड़ मां हयूं अचनि, जेको कुतो जेको मरे न उनजी बुज़ुर्ग खाई करणु अचनि। हींअर माण्हू केतिरा मरी वञनि विया त बुज़ुर्ग खाई त कोन आया आहिनि। पाणी हींअर बि तव्हां शाख में ॾिसो हली त तरड़े में पियो, हिकिड़नि वाटरनि खे धिका घणा, ॿियनि जा बांब खुलिया पिया आहिनि। हींअर बि तव्हां अमलदार ताईं ॾिसो हल त शाख में पाणी हींअर पियो अचे। असीं ग़रीब वञूं किथां? जंहिंजे एकड़ जा 2 एकड़ जा 5 एकड़ उहे आबादी कयूं, उहे असीं ग़रीब वञूं कहिड़े पासे? तव्हां कीअं था गुज़र सफ़र कयो? ॿार कीअं था पढ़ायो? अलाह पियो ॾिए, मज़ूरी पिया कयूं, मज़ूरी कयूं, छोकिरा पढ़ारायूं, हर ॻाल्हि कयूं, मज़ूरी कयूं। छोकिरा खे मज़ूरीअ ते के हेॾां कुझु 2 किलो खीर खपायूं, हर ॻाल्हि कयूं। इहो गुज़र ईअं पियो हले। पाणी छो नथा ॾियनि? छा था चवनि?
पाणी बसि ऑफिसर ने माण्हू वॾा आहिनि बंदि करे वेठा आहिनि खोलियो वाटर न पंप पचायो ताईं ॾिसो रोन हाणो त कंहिंजा वाटर भला मथे वाटर राजन जान ताईं ॾिठो हली असां हिननि खे चयो आहे हिननि खे त बाबा वाटर छा कंदा घुमेरो कयूं हलो ॾिसूं हली त छा मसालो आहे कहिड़ा वाटर आहिनि मोबाइल खणी हलो हली भरियूं ॾिसंदा हलूं त कहिड़ा वाटर खुलियल आहिनि कहिड़नि खे धिका आहिनि हर ॻाल्हि माण्हू ॾिसे हली त ख़बर त पइजी वञे न बाम घणे वक़्त खां वठी तव्हांजो पाणी बंदि आहे बसि हीअ हींअर 6 माह हीअ थी आहे न अॻु में पाणी हो हाणे वरी साॻी हालत आहे असां सां साॻी हालत तरे में पियो वहे जेके हेठि वाटर न उन्हनि में वञे पियो कोई जेके वोट वठण ईंदा आहिनि हर 5 साल 2 साल तव्हां उन्हनि खे चवंदा आहियो चवनि घणेई था पर हाणे उन्हनि खे केरु पहुचे वॾा माण्हू उन्हनि खे कहिड़ो ॿुधाए त मतिलबु लगातार अरिड़हं खां करे असां पाणी खोट ख़िलाफ़ स्ट्रगल हलायूं पिया जंहिंमें असां कैंपूं बि हयूं नवाब शाह प्रेस क्लब ते बि आया आहियूं ऐं हिते ज़िले जूं जेके तक़रीबन प्रेस क्लब हुन सभिनी ते एतिजाज रिकॉर्ड करायो अथऊं उन सां गॾोगॾु ऑफिशियली तौर ते इंजीनियर खे एसीअ खे चीफ खे हिन वक़्तु ताज़ो ॿ चकर असां जी कमेटी जा मेंबर सेक्रेटरी साहिब खे दरख़्वास्तूं ॾेई आया आहिनि उन जे में असां इंक्वायरी जी घुर कई त असांजे लुंडकी ऐं कोरकाइम जेका शाख आहे सप्लीमेंट्री में कोरकाइम शाख आहे लुंडकीअ जी उन में इंक्वायरी करायो त आख़िर हेतिरा वाटर छो भॻल आहिनि हेतिरियूं नूलियूं छो लॻल आहिनि बदकिस्मतीअ सां तक़रीबन उन असांजे दरख़्वास्त खे अॼु महीनो ज़रे घटि थियण वारो आहे पर असां त इन नतीजे ते पहुता आहियूं त असांजे पाणीअ चोरीअ जे विकिरे में जेको आहे मुलविस अमलो आहे सो चीफ इंजीनियर बि आहे ऐं सेक्रेटरी बि आहे जो हिकिड़ो पंहिंजे बॉस जो जेको आहे लेटर ते हू हेठियों अमलो जेको अमल नथो करे न त ईअं कहिड़ी मजाल आहे दारोगनि ऐं बेलदारनि खे जो सेक्रेटरी साहिब जो लेटर अचे उन ते अमल न कनि सो सिधो सऊं जेको आहे सो घणनि शाखुनि में पाणी न आहे हिते त असांजे तलके काज़ीमंद में तक़रीबन 5 शाखुनि में या 6 शाखुनि में मीरकुण सां मसइलो मुसलसल हलंदो रहे थो कतीअ में जादो माइनर ते मसइलो हलंदो रहे थो मलवा जी टेल ते कोन्हे का दौलतपुर शाख ते जी पुछड़ी सही कोन पई थी थिए लुंडकी शाख जी पुछड़ी सही कोन पई थी थिए ऐं लुंडकीअ जी सप्लीमेंट्री में कोर क़ाइमु बि आहे जी हीउ जेको माण्हू जो गुज़र सफ़र ज़राए ते आहे ज़राए तबाह आहे पाणी नथो मिले पोइ कीअं था माण्हू हिते रहनि ॾिसो त असां वटि पोइ त ॾोह बि वधंदा माण्हू चोरियूं कंदा फुरूं कंदा दौलतपुर शाख जी पुछड़ी हुजे या लुंडकी शाख जी पुछड़ी हुजे हिते जेके हिकु त जर जो पाणी जेको आहे सो सेंखियो आहे ऐं इहो था की हुकूमत बि बयानु छो कयो आहे त ज़िले नवाब शाह जी जेके बि टोटल आबादी आहे सो 100 सैकड़ो इंसान जे जेको आहे ज़हरीलो आहे त असांजो जेको जीअण जो जेको मसालो आहे उहो जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि खे वीचारनि खे जेको आहे सो माइट उन्हनि जा जेके ग़रीब मिसकिन आहिनि सो इन्हनि ते उमानीनि था जेके आहिनि सिरुनि जा भठा सिरुनि जे भठनि ते उमानीनि था अहिड़े नमूने नथा माना ॿार पढ़नि नथा ॿारनि जो साईं जेकॾहिं हिकिड़ो घर जो आहे जेकॾहिं 15-20 घर जा भाती हुजनि त पोइ उन्हनि जे पीउ ऐं माउ जे लाइ चुल्हो ॿारणु त वॾो मसइलो थो थिए उनजे करे पोइ जेके मासूमनि खां बि आख़िर उहो मज़दूरी कराईंदा छा सूरत हाल आहे हिते पाणीअ जी ज़रायत रीढ़ जी हॾी थो रखे असांजो 70% जेको हारी आबादगार आहे ज़रायत सां तालुक रखे थो दौलतपुर ऐं काज़ी अहमद तालुके सां इहो छो मसइलो आहे साईं हाणे दौलतपुर ऐं काज़ी अहमद जूं जेके बि शाखूं आहिनि ख़ासि करे उन्हनि जे पुछड़ी जा जेके आबादगार आहिनि उहे तमामु घणो मुतासिर थियनि पिया ऐं असीं सम्झूं था त इहा जेका सॼी ज़िमेवारी आहे जवाबदारी आहे इन जी पोइवारी हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे करणु घुरिजे पर हैरत इहा आहे त इन पाणीअ जे चोरीअ में या ज़ोरीअ में उहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या उन्हनि जा जेके ख़ासि वेझा माण्हू आहिनि उहे ख़ुदि मुलविस आहिनि ऐं इरीगेशन डिपार्टमेंट जेका आहे उहा करप्शन जे करे उन्हनि जी सहूलियतकार बनियल आहे उन सॼी चोरीअ में त जेको हितां जो 50 एकड़ ज़मीन जो आबादगार आहे उन वीचारे जी इहा हालत आहे त उहा बोह जी मज़दूरी करे ऐं पंहिंजे बचनि जो गुज़र करे थो न हू सुठी तइलीम पंहिंजे ॿारनि खे ॾेई सघे थो न पंहिंजो सुठो इलाजु कराए सघे थो इन ई करे त असांजे हिन तालुके दौलतपुर में वेझर में तमामु ॾोहनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे माण्हुनि वटि रोज़गार कोन्हे माण्हू गुज़र सफ़र किथां कनि मजबूरनि बदअमनी पैदा थिए थी माण्हू चोरियूं कनि था ऐं इहो सिलसिलो रहियो त असां वटि वरी धाड़ेल कल्चर जेको सो पैदा थींदो ऐं असीं सम्झूं था त इन तरफ़ शौरी तौर ते माण्हुनि खे वठियो वञनि पिया जंहिंजी असीं मज़मत करियूं था ऐं इहो मुतालबो करियूं था त
ठीकु आहे, पाणी जी मजमूई खोट भले हुजे पर उहा सभिनी जे लाइ हिकु जहिड़ी हुजणु घुरिजे। ईअं न आहे त जेके मुंड जा आबादगार आहिनि उन्हनि जा वाटर तव्हां खोले छॾियो ऐं पुछड़ी में पाणी जो ढुक बि न पहुचे, इहा सरासर नाजाइज़ी। घणनि शाखुनि में हिते खोट आहे पाणी? हिते तक़रीबन 5 शाखूं अहिड़ियूं आहिनि जिन में तक़रीबन घणी आबादी मुतासिर थिए थी? आबादी साईं 1000 एकड़ जेका आबादी आहे जेका मुतासिर थिए थी। जीअं ख़ासि करे दौलतपुर शाख रुगो हिकिड़ी असां ॾिसूं त दौलतपुर खां वठी हेठि काज़ी अमन ताईं उनजी जेका सूरत हाल आहे उहा सॼा ॿिन्ही पासे गैर आबाद आहे ज़मीन, 1000 एकड़ ज़मीन। मुतालबो तव्हां कहिड़ो कंदव? असांजो मुतालबो इहो आहे त इन्हनि शाखुनि में पुछड़ीअ ताईं पाणी पहुचायो वञे ऐं जेके करप्ट अमलदार चोरी में मुलविस आहिनि, चोरियूं कराइनि था, उन्हनि अमलदारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि त जीअं आईंदा अहिड़ी नाइंसाफ़ी न थिए। चाचा तुंहिंजी घणी ज़मीन आहे? बाबा मुंहिंजी ज़मीन 10 एकड़ आहे। 10 एकड़ वो आबाद थिए थी? न न न थोरी थी न थिए आबाद? बस पाणी कोन्हे। न छा था चवनि पाणी? पाणी नाले बस चवंदा आहे। कॾहिं आयो आहे पाणी इन शाख में? तो ज़मीन आबाद कई आहे कॾहिं? सही असांखे असां भारो असां आबादी कान कई आहे। आबादी कान कई? हा पोइ कीअं थो गुज़र सफ़र? हाणे बसि मिशनियूं ॿियूं टियूं इन्हनि ते गुज़ारो पिया कयूं। अच्छा हीअ आपा शहर पाणी सभु पाणी खारो आहे, वञूं फिटियो वञनि बसि। हा वोट ॾींदो भला? घणा चकर वोट ॾींदो? वोट खोड़ था ॾियूं। कंहिंखे ॾींदो आई? वोट असांजा चङा मुड़ुस कहिड़ा? इहे जेके वॾे राजा तमाचिया राजा भला इन करे पुछो थी त पाणी आहे तुंहिंजी ज़मीन आबाद थिए थी? न न न न न न हे पुछनि ई कोन था असांखां। न न वोट छो थो ॾींदो? बसि पोइ छा कयूं, तोखे कंहिंजो लाचार मूंखे कंहिंजो लाचार ईअं हुन तोखे पंहिंजे बचनि जो लाचार न आहे? लाचार त आहे पर हाणे मुठीअ ते लत अचो। तुंहिंजा बचा भरे अनपढ़ियल रहनि पर तूं पंहिंजे चङनि मुड़ुसनि खे वोट ॾींदे? न न हाणे त कोन हाणे बसि बसि हाणे वेठो बचणु कोन इंसानु। असांखे पाणी कोन थो मिले। दारोगो आशिक़ हुसैन जेको आहे सो पैसा अचे थो 2 लख रुपया वाटर ते ॾियो त तव्हांखे पाणी ॾियूं। पोइ हिते वञूं था त टेंडर सां ग्रीनर वारा छा सां खोटाई जेका बि आहे न खोटे जे मथे जो धिको ठहियल आहे फ्रेम उन खां हेठि हाणे मुड़ुसु घिरी ईंदो एॾो माना खोटे ठाहे छॾींदो। असांजे हेठि जेको दौलतपुर खां हेठि ईंदो कंहिं बि वाटर ते पाणी न चढ़ंदो। वरी जे चइबो आहे पाणी नथो चढ़े त चवंदो आहे ॾियो 2 लख रुपया त तव्हांखे माना वाटर ठाहे ॾियूं पवंदो। ऐं जे वरी अञा बि चयो त चवंदो एफ.आई.आर तव्हां ते कंदुसि, तव्हां भॻवान माना हुनखे सिर पाण कढायो, बिलदारनि खां कढायो या दारोगनि खे चयो कढायो सिर हेठि न आयो, ॿिए ॾींहुं चवंदो तव्हां ते एफ.आई.आर कंदुसि, तव्हां वाटर भॻवान। इन लाइ असांजो आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त महिरबानी करे जेके वाटर आहिनि उन्हनि खे सोलो कयो वञे। असांखे पाणी जी लप खपे, पाणी नथो ॾिए ऐं महिरबानी करे असांखे पाणी मिले। असां हींअर पोड़ा माण्हू थी विया आहियूं, छोकिरा जवान मुड़ुस हींअर कमाए नथा सघनि, बनी सॼी सुकी वई, का शइ कान्हे का असां वटि। महिरबानी करे पाणी ॾियो असांखे। असांखे महिरबानी करे पाणी ॾियो। सभु जेको थो ऑफिसर न अचे सो रुगो थो पैसा घुरे। हिकिड़ो ई सुठो आयो ऑफिसर सो हुनखे बदिली कराए छॾियऊं, उहो वीचारो आयो ई कोन्हे वरी मोटी असां ॾे। बाक़ी महिरबानी कयो असांखे पाणी ॾियो। असां वटि पाणी न आहे, असांजे बचनि जी रोज़ी आहे, हींअर कणिक जो फ़सुलु आहे ऐं ख़ुदा पंहिंजे खे मुंहिंजो पाणी ॾियो। हींअर कहिड़ो घटि कयो। शाखुनि 3 शाखुनि में पाणी न आहे। असांजे विच में शाखा दौलतपुर शाखा हुन में त बिल्कुलु न आहे पाणी। पाणी छॾी नथा मथे आहिनि सभु ज़रदारी ख़बर था छॾीनि पाणी बसि पैसनि ते। एस जो लाखो पाणी ॾिए ई नथो, रुगो पैसा 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 अचनि किथां पैसा। फुटियूं असांजूं आहिनि कोन जो हुनखे पैसा ॾेई ड्राइव करायूं। सो इहे महिरबानी करे हिनखे असीं वॾनि ऑफिसरनि खे मिनत था कयूं ऐं इल्तिजा था कयूं त असांजी मञो ऐं असां हिनखे कुझु हिदायत कयो। पंजनि शाखुनि में मुसलसिल पाणी जी खोट रहंदी अचे थी, जंहिं सबबु हिते लखें हज़ारें एकड़ ज़मीनूं ज़रई ज़मीनूं बंचर बणिजी तबाह थी वियूं आहिनि। कई भेरा असां एहतिजाजी मुज़ाहिरा करे असांजा लाह निकिरिया आहिनि, पर केर बि दाद रसी करण वारो न आहे। ऐं हिते जेको आहे सो जेको कल्चर हले पियो त उन मां त असांखे महसूस ईंदो थिए त हीअ जेके असांजा वक़्त हुकुमरान आहिनि इहे अंधा गूंगा ऐं बोड़ा आहिनि ऐं हथ सां हिते हिकु भेरो ॿीहर धाड़ियल कल्चर आबाद करण था चाहिनि त जेके ई मज़लूम ऐं पुछड़ जा मजबूर आबादगार आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर धाड़ियल कल्चर अपनाइनि ऐं धाड़ियल थियनि। ऐं अॼु जेके गूंगा ऐं बोड़ा हुकुमरान कुझु बि करण लाइ तयारु न आहिनि, उहे सुभाणे जेकॾहिं को हितां आबादगार मजबूर में धाड़ियल थियो त वरी उन ते लखें रुपया इनाम रखंदा। असां उन्हनि खे मुतालबो था कयूं ऐं गुज़ारिश था कयूं त उहे तव्हां 20-20 लख रुपया जेके उन्हनि ते इनाम था रखो, उन खां बहितर आहे त उहे तव्हां शाखुनि ते ख़र्चु कयो ऐं आबादगारनि जे जेको आहे सो मुस्तक़बिल ते ख़र्चु कयो, जे हू पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे ऐं सुकून ऐं ख़ुशहाली जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। अच्छा हीउ पाणी छो नथा ॾियनि तव्हांखे? छा मसइलो आहे? इरिगेशन वारा
छा था ॿुधाइनि तव्हांखे? एजुकेशन जेको इंजीनियर आयो आहे हिन वक़्तु उहो त सिर्फ़ु आयाश परस्त आहे, इफ़्तिकार लांघा जेको पाणी जॾहिं खोट थी आहे तीअं बहानो करे ऐं गैर मुल्कनि में वञी दौरा करे हिते आबादगार रड़ियूं था कनि। केरु ॿुधण वारो न आहे, चीफ इंजीनियर आहे, मिनिस्टर जाम शुरू आहे, उन्हनि खे आउं डेली जे विजिट ते व्हाट्सअप ते सभु शिकायतूं दर्ज करायां थो ऐं ऑनलाइन रहंदे बि सैयद सरदार शाह मिनिस्टर जाम शुरू केरु बि रिप्लाई ॾियण लाइ तयारु कोन्हे को। त असां हिननि खे छा सम्झूं त ही हिन जहान में आहिनि, गूंगा ॿोड़ा आहिनि। घणो वक़्तु थी वियो आहे तव्हां एहतिजाज कयो पिया? असांखे मुसलसिल 2016 खां वठी हूअं त काफ़ी वक़्त खां असां एहतिजाज मुज़ाहिरा कया पिए, पर मुसलसिल 2016 खां वठी 17, 18, 19, 20, 5 साल थी चुका आहिनि। 21 पियो हले, 5 सालनि में को बि खड़ तेल नथो निकिरे ऐं मुमकिन आहे त हिते जा आबादगार पाणीअ जी खोट ऐं बुख ऐं बदाली सबबु धाड़ियल थियनि ऐं पोइ साॻियो हिननि हुकुमरान जी अखि खुलंदी त ही असां छा कयो ऐं पोइ साॻियो उन ॾींहुं आबादगारनि जे पुठियां ही वावेला कंदा। ऐं हिकु भेरो ॿीहर हुनखे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे ख़ुदारा हिननि आबादगारनि जे मुआशी कतलाम खे बंदि कयो ऐं आबादगारनि सां इंसाफ़ करे खेनि पंहिंजे हक़ जो पाणी ॾियो। ही छो एहतिजाज कयो आहे? मुसलसिल असां ॾिसूं था त हिते दौलतपुर में, हिते नवाब अली महमद में छा करणु आहे? साईं अर्ज़ी आहे त असां लुडकी शाख ऐं ॿियनि शाखनि वारा 3 शाखूं आहिनि जेके गॾिजी एहतिजाज कयूं पिया। असां रिसेंटली 3 ॾींहं अॻु में लुडकी शाख जे वारनि असां ख़ुदि एहतिजाज कयो हुयो ऐं इंशाल्लाह ईंदड़ आचर ते असांजो वरी बि एहतिजाज जो प्रोग्राम आहे। इहो पाणी न हुजण जे करे जीअं अदा चयो 2016 खां असां हिकिड़ी जेका पंहिंजे शाख ते कमेटी ठाही आहे उन मुताबिक़ सभु आबादगार गॾिजी 2016 खां एहतिजाज कंदा पिया अचूं। पाणी मुसलसल कोन्हे, कती त असां कॾहिं कान ॾिठी आहे, लेकिन हींअर चेट जो टाइम अचे पियो त उन जे लाइ असां एहतिजाज कयूं पिया त असांखे पाणी ॾिनो वञे, असांजी शाख खे पको कयो वञे। जीअं ॿियूं शाखूं पूरी सिंध में थी चुकियूं आहिनि ईअं असांजी लुडकी शाख खे पको कयो वञे। पाणी जे नाले छा था चवनि? आपाशय जो अमलो जेको तव्हांखे कहिड़ो सबबु थो ॼाणाए? आपाशी अमलो सिर्फ़ु आसरा थो ॾिए, जवाबु कोन थो ॾिए। पैसा वठनि था भला जेके मुंड जा आबादगार आहिनि उनखे पाणी विकिरो? उन जो रीज़न सिधो नज़र अचे पियो न, जॾहिं त ही अगरि पाणी असां वटि नथो पहुचे, पाणी मथां खां फुल गेज में अचे पियो, असां वटि नथो पहुचे त लाज़मी मुंड ते खपाईंदा हूंदा, इन में को शक न आहे, बिल्कुलु खपाईंदा न। अच्छा, घणी ज़मीन गिराबाद थी जेकी पुछड़ीअ जी? पुछड़ी जी 15,000 एकड़ जेका असांजी शाख ते लुडकी शाख ते गिराबाद आहे। को वॾो आबादगार कोन्हे को जेको बासर माण्हू को चूंडियल नुमाइंदो उन ज़मीन कान्हे का? न, बासरनि जे जेके ज़मीनूं आहिनि उहे वरी मलवा शाख तां पंहिंजा वाटर कढायो बीठा आहिनि, यानी कि लुडकी तां मुकमल हथ खयो बीठा आहिनि। हाणे ग़रीब ॼाण कानूनी तौर कढाया अथनि, गैर कानूनी तौर ते? उहो कानूनी तरीक़े सां कढायो हूंदनि, वधीक त उन्हनि खे ख़बर आहे, असांखे एतिरी ॼाण आहे। तव्हांखे पाणी नथा ॾियनि, हू पंहिंजो नथा ॾियनि, हुनखे पाण खे बि कोन थो पहुचे हू, छो जो हुननि डिज़ाइनिंग अहिड़े तरीक़े सां कराई जिते हुननि खे ॿियनि पाड़े जे माण्हुनि बि चयो आहे हितां कोन निकिरंदो, लेकिन हे पुराणो निकितल आहे, सो हाणे उहो असां हुननि खे पाणी पूरो कोन थो करे। असांखे किथां आसरो आहे तव्हांखे उहो पाणी मिलंदो? साईं इंशाल्लाह वठंदासीं साईं। हा इंशाल्लाह छॾींदासीं कोन, वठंदासीं साईं। गुज़िरियल 10 सालनि खां असां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना हणी रहिया आहियूं, जंहिंजो को बि तदारक नथो कयो वञे ऐं काफ़ी वक़्त खां असांजा दोस्त ॿाहिरि एहतिजाजनि में ईंदा रहिया आहिनि ऐं इंजीनियर जॾहिं तारिक केयर साहिबु हो त असांजी तक़रीबन 15,000 एकड़ जेका ज़मीन हुई पुछड़े जी उहा सभई आबाद रही ऐं उन जे वञण खां पोइ वरी इफ़्तिकार लांघा साहिबु आयो आहे जेको बिल्कुलु करप्ट ऐं नाअहल माण्हू आहे, जेको मुसलसिल मुड जे आबादगारनि खां पैसा वठी ऐं असांजे पुछड़ीअ जो पाणी बंदि करे रहियो आहे। अच्छा, कहिड़ियूं शाखूं मुतासिर थियूं आहिनि? साईं शाखूं मीर रुकण शाखा, मलवा शाखा, दौलतपुर शाखा, लुंडकी माइनर आहे। अच्छा, छा था चवनि त दौलतपुर वारनि खे पाणी न ॾियणो? साईं उहो हाणे इंजीनियर साहिब जो मसइलो आहे, उहो त मथे पैसा वठे थो त ज़ाहिर आहे कोन ॾींदो पाणी असांखे। हा, उहो फोटो सेशन में ई पूरो आहे। रुगो एहतिजाजनि में कुझु हुनजो खड़तेल निकिरे थो? साईं एहतिजाजनि में खड़तेल अञा ताईं कोन थो निकिरे ख़ासि। हा जी, छो एहतिजाज कयो? साईं पाणी मुसलसल खोट रहंदी पई अचे ऐं 2018 खां वठी असां सरापा एहतिजाज आहियूं रोडनि ते ऐं मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते बि असां एहतिजाज कया आहिनि। दौलतपुर, नवाब अली महमद, गाज़ी अहमद, नवाब शाह, असां आचर ते हिते नवाब अली में मुज़ाहिरो कयो। उन खां पोइ वरी आचर ते असांजो नवाब शाह प्रोग्राम आहे एहतिजाज जो। जेको हीउ इरीगेशन अमलो आहे उहो नाअहल आहे ऐं इहो जेको असांजे पुछड़ीअ जो जेको पाणी आहे उहो पैसनि एवज़ मुंड जे जेके बासर ज़मीनदार आहिनि उनखे विकिणो था छॾीनि, इन करे असांजे पुछड़ी में पाणी कोन थो पहुचे ऐं असांजूं ज़मीनूं गैराबाद पियूं आहिनि। अच्छा, घणनि सालनि खां वठी ज़मीनूं गैराबाद आहिनि? साईं ज़मीनूं हूअं त 20-25 सालनि खां वठी गैराबाद रहनि ऐं मुंहिंजी 50 साल उमिरि आहे। मूं 50 साल में कतीअ जो फ़सुलु ॾिठो ई न आहे। वण त असां ॾिठा ई कोन त वण काबा कीअं आहिनि, उनजो पन कीअं आहे, उहो काबा छा थींदो आहे
बहरहाल कती त छॾ पर हाणे हींअर चेट जी मौसम आहे, हिन चेट में बि असांखे पाणी नथो ॾिनो वञे। इंजीनियर जेको इफ्तिखार लांघा आहे उहो असांखे आसरा ॾेई ठला ऐं पाण वरी मोकल ते हलियो वियो जर्मनी घुमण। उहो घुमण में पूरो आहे, असां हिते एहतिजाज में पूरा आहियूं। अच्छा, पोइ इन में तव्हां एहतिजाज कयो था, जेके वोट था ॾियो उहे भला का था तव्हांखां पुछा छाकाणि अचनि था को सार हलाईंदा? अञा ताईं कंहिं बि कोन पुछा त बाबा तव्हांखे एहतिजाज छो था कयो, तव्हांखे पाणी मिलंदो न मिलंदो छा? कंहिंखे बि माना सभु निंड में सुता पिया आहिनि एसियुनि में, कंहिंखे बि खुट इलेक्शन थींदी आहे त पोइ ईंदा आहिनि तव्हां? उहो त साईं हुनजी हुनजी मजबूरी चवंदा आहियो त असांखे पाणी न चवंदा आहियूं पर हा बसि ठीकु आहे, हींअर वोट ॾियो, अलाह कंदो तव्हांखे पाणी पहुचाईंदासीं, ज़मीनूं तव्हांजो आबाद करे तव्हांजी शाखूं पकियूं कराईंदासीं, हीअं कंदासीं। पर ठला आसरा वोट न थिया त एफआईआर बि थियनि थियूं, लड़ाइनि था, केस मुख़्तलिफ़ क़िस्म जा केस बि लॻाइनि था। अच्छा, माना तव्हां हक़ घुरो था, उहो बि तव्हांखे नथो मिले त बि तव्हां वोट ॾींदा? हक़ माना घुरंदासीं त माना असीं माना ॾोहारी आहियूं, जे हक़ घुरूं था त असांजो ॾोह आहे, हक़ घुरण सां ॾोह आहे। हक़ था घुरूं असां माना ग़लति असां आहियूं, हू सही आहे न असीं ग़लति ऐं जेको असीं पंहिंजो हक़ था घुरूं, असां हक़ जे हिसे जो पाणी था घुरूं। तव्हां जीअं ॾिसो पिया असां हेॾा सारा आवाम गॾु जेका ठही आहे साईं, तक़रीबन 30-35 साल थिया आहिनि असां वटि साईं पाणी कोन्हे। इन करे साईं असां बुख ऐं बदहाली में गुज़र सफ़र पंहिंजो कयूं पिया। असां साईं 30-35 साल उमिरि आहे, कंहिं महिल असां किथे धिका पिया खाऊं, कंहिं महिल किथे धिका पिया खाऊं। असांजा MP MNA वॾा जेके आहिनि असांखां वोट वठियो, पैसा खयो, पाण ॿाहिरि गुम। असांजो इंजीनियर जेको तारक केर साहिबु आयो, असांजे लाइ बि न पर पूरे पाकिस्तान में हीरो हो साईं, जंहिं असांखे पाणी पुॼाए ॾेखारियो त असांखे महसूसु थियो त असांजो पाणी आहे। बाक़ी हीअ जेको नओं इंजीनियर साहिबु आयो आहे, अलाह ॾिए माफ़ी, इन बसि छा चऊं हिन जे बारे में? छा थो चवे? इहो साईं मिले ई नथो चवे, छा नज़र ई कोन थो अचे, कंहिं महिल कहिड़े टूअर ते आहे, कंहिं महिल कहिड़े टूअर ते आहे। तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? तूं हारी आहीं? साईं मां हारी आहियां साईं, मज़दूरी कंदो आहियां पत्थरनि जी ट्रक जी। अच्छा, ट्रकूं लाहींदा आहियूं, कंहिं महिल साईं होॾां जेको कोयलो पियो निकिरे उते ट्रकूं पिया लाहियूं, कंहिं महिल साईं उहो जेको रोड पियो ठहे चेना वारो उते मज़दूरी पिया कयूं। अबा पाणी कोन मिलियो आहे, असां मजबूरन थी विया आहियूं, होदे न बा असां बेहाल आहियूं। अलाए केतिरी दाऊं कोन्हे, 35 सालनि खां मुंहिंजी 62 साल उमिरि आहे, उन में असां 2017-18 खां कतीअ फसल न ॾिठो अथऊं। कणिक जो फसल बि रहियूं कान थोरो सोक मल्हायूं था, अजनेर असां कोन ॾिठो आहे। हिन टाइम ते असां दाहूं कुकूं करे असां बचा मज़दूरी कयूं पिया, सिरुनि ते मज़दूरी पिया कयूं, सिरुनि ते असीं न अस्पताल जे वञण जहिड़ा, न असांजा बचा स्कूल जे वञण जहिड़ा, न असां कंहिं बि ॻाल्हाइण जहिड़ा ऐं असां पहुची कोन था सघूं। हींअर बि कसम वठो त मूंखे रुपयो बि कोन्हे गीदे में, मूंखां क़ुर वठंदो त मां रुपयो बि कोन्हे गीदे में। हींअर मां ईअं मजबूर सॾ में हड़ताल ते आयो आहियां। ॿुधे न बा, छो पाणी छो नथा ॾियनि तव्हां सां? कहिड़ी दुश्मनी? विकिणी था छॾीनि, असांखे आसरो ॾेई विकिणी था छॾीनि, ॿियो पाणी छो अॻे में आयो हींअर कोन थो अचे? अहिड़ो ज़ुल्म, ॿुधे न, अॻे पाणी आयो बि हेतिरी 62 साल गुज़िरो मुंहिंजी उमिरि आहे, इहो चेट कती आबादी थींदो हाणे अची न सही थियो आहे असांजे लाइ ज़ुल्म। इहो रुॻो ज़ुल्म आहे बसि ऑफिसरनि जो करेक्शन ते, इहो रुॻो ज़ुल्म आहे। विकिणियो पाणी असांखे आसरो ॾियो, जेके वोट था ॾियो भला उहे तव्हांजो कुझु सार संभालनि? ज़ालिम आहिनि वॾा उहे, हा हो बसि स्कूल लिखो बाबा, ही पंहिंजो तव्हांखे स्कूल बि मिलंदो, रोड बि मिलंदो, आंगूठो था ॾियनि। हा बाबा, असांजे चलो छोरो न ॻाल्हाए, तूं वञो हलियो निकिरी वञ, न ॻाल्हाए, अमीर जे अॻियां थो ॻाल्हाई। अमीर इहो ई फाहो ॾे वेठो आहे, इहो पाणी बंदि कयो वेठो आहे असांजो, फाहो इहो आहे, हुनखे वोट ॾींदासीं, असांखे पाणी बंदि कयूं। साईं पाणी न आहे, तक़रीबन 11 साल खां पाणी न आहे। पाणीअ जो कारण आहे असांजो हद जो MNA गुलाम मुस्तफ़ा शाह, जंहिं असांजो पाणी बंदि करायो आहे। हिकिड़ी शाख न पर 5 शाखूं सम्झे। उन खां बाद में ॿियो आहे हद जो MPA जेकर आहे सरदार खान, इहो खान मोहम्मदारी, उहो बि कुझु नथो करजे, आयो जाम तमाची, उन बि कॾहिं कुझु न ॻाल्हायो। अवां हुन में कराची में माना एसेंबलीअ में बि उन कॾहिं न ॻाल्हायो त को मुंहिंजो इलाइक़ो ही थर लॻो पियो आहे। असुल में ज़लदारी ग्रुप हिते आयो, असां ते मथो क़ाबिल कयो वियो। मोरे एरिकेशन में ज़लदारी ग्रुप आहे, बेलदार खां करे सभु ताईं। अजनेर खे बि साह न आहे जो उहो उनजे ख़िलाफ़ु लिखी सघे। सभु अजनेर ई सभु पंहिंजा पैसनि में पूरा आहिनि, पैसा वठो पंहिंजा घुमंदा वठनि, सरेआम नूलियूं लॻियूं पिया आहिनि, सरेआम वाकर लॻा पिया आहिनि। छो नथा पाणी, छा था चाढ़नि सबबु? पाणी सबबु इहो ई आहे, बसि पाणी कोन्हे को, दरिया फुल लॻो पियो आहे, पाणी कोन्हे को। छो कोन्हे को पाणी? हली सन दरिया फुल आहे, रोड ई किनारे हितां थो निकिरे, उहो एॾो बदीनो पाणी थो पुॼाए। तुंहिंजो संजोला यार तव्हां ॾिसो सॼो ज़िलो किथे वेसो न आहे रहियल, उते पाणी पुॼे थो, छो त उते ज़लदारी जूं ज़मीनूं आहिनि।
हिते असां जूं ज़मीनूं आहिनि ग़रीबनि जूं जेके बंदि कयो वेठा आहिनि हुननि जूं पंहिंजूं ज़मीनुनि लाइ निजा निजा वाकर था ॿियनि शाखुनि मां निकिरनि जेको वाकर निकिरे थो पाण वहनि था बाक़ी ग़रीबनि जे लाइ का ॻाल्हि घणा माण्हू मुतासिर आहिनि पाणी न हुजण जे करे? चइनि ताईं हज़ारे माण्हू ॿियो को हिकिड़ी ॿिनि जी ॻाल्हि आहे जेको ॾिसी पोइ त 15-20 एकड़ ज़मीन गैर आबाद आहे उते बि त माण्हू हूंदा न। नाज़रीन ही काज़ी अहमद तालुके जे 5 शाखुनि जा आबादगार आहिनि जंहिंमें दौलतपुर, लुंडकी, मीर रुकण, मलवा, कायमकोर ऐं ॿी शाखुनि जा आबादगार आहिनि जेके अॼु खां न पर गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां वठी सालनि खां वठी ही सरापा एहतिजाज बणियल हिननि मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में नवाब वली मोहम्मद, काज़ी अहमद, नवाब शाह प्रेस क्लब ऐं ॿियनि हंधनि ते एहतिजाज कया आहिनि पर उन जे बावजूद बि हिननि खे पाणी नथो मिले। हिकिड़ो जेको हिते इंजीनियर आयो तारिक केयर उन पुछड़ीअ ते जेको आहे सो पाणी पहुचायो 3 महीननि ताईं उन आबादगारनि खे जॾहिं उहो पाणी मिलियो त उन्हनि जे चेहरनि ते जेके आहिनि से मुर्कूं अची वियूं पर उनखां पोइ जेको हिन वक़्तु जेको इंजीनियर आयो उहो ॿुधाए पियो वञे त उहो इंतिहाई मुबैना तौर ते करप्शन करे उहो ॿाहिरि मुल्कनि जा दौरा करे रहियो आहे जॾहिं त आपाशी अमलो बिल्कुलु जेको आहे सो हिननि जेके पुछड़ीअ जा आबादगार आहिनि जिते लखें एकड़ ज़मीन आहे जिते लखें जेके आबादगार आहिनि जेके हारी आहिनि उहे वीचारा हिन ज़राइत ते डिपेंड कनि था पर उन्हनि खे पाणी नथो ॾिनो वञे ऐं जेके 20 खां वठी 100 एकड़ जा ज़मीनदार आहिनि उहे फाका कशी कढण ते मजबूर आहिनि। हुननि वटि एतिरा पैसा न आहिनि जो हू जेके से ॿार पढ़ाए सघनि जॾहिं त अॼु असां कोशिशि कई त इंजीनियर खां बि मौक़ो वठूं ऐं SDO खां पर उनजा नंबर बंदि पिया जॾहिं त इंजीनियर ॿाहिरि मुल्क विलो त आपाशी खाते जे असांखे मौक़ुफ़ न मिली सघियो जॾहिं त आबादगारनि जो मुतालबो आहे त असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वोटर आहियूं पर उनजे बावजूद बि असांखे पाणी नथो ॾिनो वञे। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ास कंदा इजाज़त अला निगहबान।